नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद अवया बिशारा सुमरो विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी के नए बाडो गिरफ़्तारी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट में आगा सिराज दुरानी जी हिफ़ाज़ती ज़मानती दरख़्वास्त ते केस जी ॿुधणी। सिंध असेंबली के स्पीकर के ट्रायल कोर्ट अॻियां गिरफ़्तारी ॾियण वारी इस्तदारत पहिरियां गिरफ़्तारी पेश कयो, बाद में ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वेंदी। ईंदड़ हफ़्ते इन केस की ॿुधणी कई वेंदी। आगा सिराज दुरानी नए बाडो गिरफ़्तारी पेश करे सिंध असेंबली के स्पीकर पहिरें सिंध हाई कोर्ट के फ़ैसिले ते अमल करे अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासा केस में आगा सिराज दुरानी की दरख़्वास्त रद्द कई हुई। मुतहदा ऑपोजिशन मिनी बजट पार्लियामेंट में पेश करण दौरान शदीद मुज़ाहिमत करण जो फ़ैसिलो करे वरितो। अॻवाणनि तरफ़ा पार्लियामेंट अंदर ऑपोजिशन जमायतुनि जे इत्तेहाद खे वधीक फ़ाल करण जी तजवीज़। ऑपोजिशन तरफ़ा क़ौमी सलामती के इजलास में बाइकॉट खां पोइ हुकूमत ऐं ऑपोजिशन में छिकताण तेज़। वज़ीर आज़म इमरान खान पार्टी तर्जमाननि खे हिकु भेरो ॿीहर ऑपोजिशन की करप्शन के बेनकाब करण जो हुकुम ॾेई छॾियो। हुकूमत अपोजिशन की क़ौमी सलामती कमेटी के इजलास के बाइकॉट के अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे तो 7 दहाकनि दौरान पहिरियों भेरो का हुकूमत पंहिंजी सिक्योरिटी पॉलिसी पार्लियामेंट के पेश करे रही है। क़ौमी सलामती जो मामलो है। अपोजिशन पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं संजीदगी सां इजलास में शिरकत करे। सिंध हाई कोर्ट में सिंध असेंबली में मुखालिफ धुर अखबार हलीम आदिल शेख और खुरमशेर जमान सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2001 के खिलाफ दरख्वास्त दाखिल कराए छड़ी। स्पीकर आगा सिराज दुरानी चीफ सेक्रेटरी सिंध लोकल गवर्नमेंट सेक्रेटरी और इलेक्शन कमीशन के धुर बणायो वियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी खां पोइ आज़म सवाती बि इलेक्शन कमीशन खां माफ़ी वठी छॾी। इलेक्शन कमीशन ते इल्ज़ामनि बाबति रेलवे वारे वज़ीर आज़म सवाती ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन में ॿुधणी। आज़म सवाती तरफ़ां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल। इलेक्शन कमीशन आज़म सवाती के 22 दिसंबर ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। मुल्क में कोरोना वायरस के 8 मरीज़ फौतन जो अंग 28,753 थी वियो। 24 कलाकनि दौरान 391 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 0.84% रही। कंदाकोट ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उरड़ी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु नींगरी फौत थी वई। गोलीमार वासी मोहम्मद चाचड़ की मासूम नियाणी आबिदा चाचड़ उरड़ी विगे फौत। केतराई बाड़ा उरड़ी के मर्ज़ में मुब्तला। सेहत खाते को भी तहरुक न वरितो। पटीदन वेझो ॻोठ करीम बख्शर में बाड़ो मोहम्मद शर उड़ी विगे फौत थी वियो। सालेपट वेझो ॻोठ समूह खान भंबरो में बिजली के शॉर्ट सर्किट में बाहि लगन सबब 3 ॻोठाणनि जा घर सड़ी विया। बाहि लगन सबब घरनि में पयल समूरो सामान सड़ी रखी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठ वेठल बाहर की अपील। शिकारपुर की अदालत चर्च रखण जो साबित थियण ते 2 जवाबदारनि के उम्र कैद की सज़ा ॿुधाए छड़ी। मॉडल कोर्ट करीमदाद ऐं खान मोहम्मद बिरोही के उम्र कैद की सज़ा ॿुधाई। खानपुर पुलिस कुछ महीना अॻु ॿिन्ही जवाबदारनि वटां 1 मण चर्च बरामद कयो हो। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सॾ ते 5 दिसंबर से इलम पिरायो। सिंध सवारियों के सिरे हेठ सकाफ़ती ईद मल्हाइण जूं तैयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सकाफ़ती रंग निर्वार थी पिया। सिंध वासियुनि पारां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध के नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी।
ऐं सिंध जे शाहूकार तहज़ीब के बेटा पेश करण लाइ अॼु शाम आर्ट्स काउंसिल में म्यूज़िकल तकरीब थियल। सिंध जर्नलिस्ट काउंसिल तरफ़ां तकरीब में सहाफ़ी, अदीब, वकील, डॉक्टर ऐं सियासतदान शरीक थींदा। नाले वारो रागी अहमद मुग़ल, ताज मस्तानी, फ़हीम अलन फ़क़ीर, मार्वल ग्रुप, जिगर जलाल चंडियो ऐं ॿिया सुर वरखा कंदा।